ये कौन सी नस्ल है दोस्त? ये लोरी है भाईजान। लोरी, ये बच्चा है अभी जी। अब बताओ बाजू गिरा हुआ। ये कितने का है भाई? यार ये 80 का है, देख ले गुंजाइश कर देंगे कुछ आपको। दोस्तों अॼु असां पखियुनि जे बाज़ार था वञूं। लालू खेत 10 नंबर पखियुनि जी सभ खां वॾी बाज़ार आहे। चलो भाई। अच्छा उते गाॾी बीहण जी जॻह बिल्कुलु न आहे, इन जे करे असां बाइक या कराई आहे, सस्ती पवंदी। अच्छा सही रस्ते जी न हमरा खे बि ख़बर न हुई, घुमाए फिराए वठी आया। नुकसान हुआ आपको? नहीं। दोस्तों ये अथव लालू खेत 10 नंबर मार्केट, यानी पखियुनि ऐं जानवरनि जी वॾी में वॾी मार्केट जेका पूरे पाकिस्तान में लॻंदी आहे उहा हिते ई लॻंदी आहे। हिते हर क़िस्म जो जानवर, हर क़िस्म जो पखी हूंदो आहे। दोस्त ये कौन सी नस्ल है? हाथ पे कंधे पे बिठाओ फिर देखो। ये कौन सी नस्ल है दोस्त? ये लोरी है भाईजान। लोरी, ये बच्चा है अभी जी। अब बताओ बाजू गिरा हुआ। दोस्तों इन्हें डालो लोरिया, ये ना बच्चों। के ऊपर शुरू से ये कितने का है? नहीं करा वो कैसे वो करेगा। दोस्त ये कितने का है? 35,000 रुपए। 35,000 जो है कोई बोलेगा पर गया आए तो वाह जो ॾाढो सुठो आहे। यूं नहीं मारता। ये खुद खा लेता है भाई? हाँ खुद खाने वाला। दोस्तों हे पंहिंजे तोतनि खे जेके बचा अथसि ORS थो पीआरे, छो त हे थधनि मुल्कनि जा आहिनि। हिते हींअर वरी गर्मी जे लाइ बाहि सफ़ा, सो हिननि खे लॻी वई आहे गर्मी। क्या बात है। दोस्तों इतने वरी होली भी काम जदी तो कितने का बचा ये? 25,000। दोस्तों ये 25,000 जो हे ॾिसो बदक पंहिंजी फैमिली समेत हिते गॾु थी आहे। केॾो प्यारो बच्चो आहे नंढड़ो। हे वरी उन खां बि नंढड़ो बच्चो आहे ॾिसो। ये रंग बिरंगी फार्मी है, ये चीज़ें बच्चे ये तो बतख। दोस्तों हे असील कुकड़ियूं आहिनि जेके असां वटि सिंधी असील कुकड़ियूं चइबियूं आहिनि, हे उहे अथव। हे बि हिते विकामजनि थियूं। भाई घणे जो आहे? 2000। दोस्तों 2,000 जो आहे। ऐं हेठो खड़ूं बि अञा नंढड़ियूं अथसि, माना पठो आहे। पठो आहे न? हाँ बटो है। ये पाण वारो विड़ण वारा आहिनि न, विड़ंदा आहिनि न, हाँ बिड़मन है। है ना? हे शौकीन तो लगे, हे सही तो लगे, हे खफ्ती आहे। हे भलो थो लॻे, मतिलबु कद जो बि वॾो आहे ऐं सुठो रंग अथसि। ये कितने का है? 2500। दोस्तों 2500 मूंखे लॻे थो त रेट इन जो सही आहे, मतिलबु एतिरा वधीक न आहिनि। कितने पैसे हैं इसके? 3000। 3,000। फिर ये सस्ता नहीं है? बस क्या करें फिर, हालात ऐसे। हालात ऐसे हैं। ये वारी नस्ल ॾिसो दोस्तों, गुजरी चवंदा आहिनि हिनखे। ये कौन सी मुर्गी है भाई? ये सिल्की है बॉस। सिल्की? जी। ये इसमें नर माद का कैसे पता चलेगा? ये ऊपर जो रखे हुए हैं नीचे जो है, ऊपर वाले नर है, नीचे वाले मादा है? सारी सारी नहीं है, एक नर है और बाकी 3-4 मादी है। 4 मादी है। ये जोड़ी कितने की है दोस्त? ये 4000 रुपये। 4,000। अच्छा हे वरी सिल्की कुकड़ियुनि जा बच्चा बि मौजूदु आहिनि हिते। हे ॾिसो, मतिलबु हे बच्चा बि कंदियूं आहिनि। हे हेठि वेठा आहिनि। ॾिसो हे ॾिसो, सुहिणा था लॻनि, इलाही प्यारा था लॻनि। दोस्तों मूंखे त लॻे थो त हीअ मादियुनि में सभिनी खां वॾी मादी हीअ ई आहे, पर गर्मीअ जे करे वीचारी पोइ हिते थी वई आहे। पर वॾी कुकड़ मां हीअ तो ॾिसां पहिरियों दफ़ो। दोस्तों हे ॾिसो, हे छा आहे वारी? हे वरी कुकड़नि न बड़े थी, हे बड़े थी भाई, न सां बड़े थी। ये क्यों लड़ रही है? ये इस वजह से लड़ रहा है, वो भी ना रहे, ये भी ना रहे। अच्छा ये दोनों लड़ रहे हैं, ये तो हमारे साथ भी लड़ रहा है भाई। दोस्तों हे अमेज़ॉन आहिनि, हे इलाही महांगा हूंदा आहिनि। मां ॾिठा 2-3 लख आहे, पर हे 60,000 में जोड़ी थो ॾे। मसलो अलाए छा आहे, मूंखे ख़बर न आहे। कितने की जोड़ी है? 60,000 में। दोस्तों ये तो
बहुत ज़्यादा महंगे होते हैं, पता नहीं ये क्यों सस्ते दे रहा है भाई, गर्मी की वजह से दे रहा है। बच्चा 1,20,000 रुपए का है। हाँ वही तो मैं बोल रहा हूँ ये ना। 2,40,000 की जोड़ी ली हुई थी किसी साहब ने, हमने उससे लिया है बेचने के लिए। अच्छा वो बोल रहा है बेच दो, कितने के बिकेंगे। हमने बोला बाजार दिखाते हैं। हे ॾिसो दोस्तो, मां तव्हांखे यकीन सां थो चवां त घटि में घटि 2 लख जा आहिनि, पर 60,000 में ॿई थो ॾे। थोरो मसइलो आहे हिननि में। खाइण पीअण जूं शयूं बि हिते मौजूदु आहिनि। हिन पासे ॾांहुं वरी कमंदे रस, फ़िलहालु गर्मी आहे त भला जूस था पियूं कमंदे जो। छह गिलास धोई ऐं पोइ पीअंदा कयो। असां हिनखे चयो त बाबा असांखे ताज़ो कढी ॾे। इहा अथव लालू खेत 10 नंबर पखियुनि जी बाज़ार। बहरहाल अॼु मज़ो अचे पियो हिते, गर्मी बि आहे। सेड़ बि हिते विकामजनि था, जिन खे हिते खरगोश था चवनि। अच्छा, हिन जो नालो मूंखे अॼु ताईं न आयो दोस्तो। वरी अॼु हिते झिरकियूं क़ैद ॾिठियूं आहिनि। बहरहाल असां सभु त नथा छॾाए सघूं, छॾायूं था। जोड़ी 100 रुपये में किसी की जान आज़ाद हो रही है। दोस्तों इन्हनि खे पाण आज़ादु कंदासीं ॿिनि खे। उॾी वई ॿ झिरकियूं आज़ादु कयूंसीं। दोस्तो हे ॾिसो, हे बिला बि हिते क़ैद आहिनि, पर बिला घटि कुता वधीक था लॻनि। ॾिसो ज़बान कीअं थो करे, ॾिसो हिन जी शक्ल अजीब आहे। हे असांजा सिंधी तोता, मूंखे लॻे थो वीचारनि खे अंबनि में पकड़िया आहिनि, पर हिते वॾा महांगा करे था विकिणनि। ये कितने का भाई? 5,000 5,500 5,500 एक। अब दोस्तो हे वरी टाकरू तोता असां वारा, पर हिननि जो बाबा हिते रेट हाई लॻो पियो आहे, माना 20,000 30,000 40,000। अब आहे कबरियुनि जी बि शामत आई अथव। हिते वरी हिननि खे मैना चई ऐं महांगियूं करे विकिणनि था। असां वटि त हिननि खे कबरियूं चवंदा आहिनि। तितर बि हिते विकामजनि था। दोस्तों ये जोड़ी कितने की है? 1.5 लाख जोड़ी। हिन खे चवंदा आहिनि अफ्रीकन ग्रे। बच्चा ये कितने का है? 55,000 का एक। ये खाली क्यों है? इनका कुछ खाया नहीं क्या? खाया नहीं है ना दोस्तों। ये 4 महीने का है। 5 ये 5 महीने का है और हैंड टाइम है, काट वाट नहीं रहा। ये कितने का है भाई? यार ये 80 का है, पर देख लें गुंजाइश कर देंगे जो आपको 80 का है। गुंजाइश कर देंगे। नर मेल है फीमेल है? वो डीएनए नहीं करा, डीएनए नहीं करवाया। 4 महीने के बाद होता है ना? मगर हमने नहीं कराया। हमने नहीं करवाया। आए सुठो पक्षी है। नर लग रहा है। नर लग रहा है? नर है वैसे, नर है कलर के वैसे, जो डार्क कलर है ना। डार्क कलर नर का होता है। अस्सलाम वालेकुम दोस्तों। ये छा होता था बाबा? सर वॉलेट जो जोड़ो वरतो कंहिंजे लाइ? नंढे ॿारनि लाइ? जी सर, ॿारनि जे लाइ वरिता आहिनि। घर में ॿियो पंहिंजो बि शौक़ु रहंदो, रूह विंदर पई थींदी। ड्यूटी खां वापसि अचण खां पोइ इहे परिंदा आहिनि जेके असांखे साथ ॾींदा आहिनि। शादीशुदा हो? जी बिल्कुलु। यार पोइ परिंदा तव्हां साथ कीअं था ॾियनि? परिंदा ॾींदा असांखे घर खां माण्हू बेदार थी थो वञे न, त पोइ जंहिं महिल घर अचे थो परिंदनि खे ॾिसे थो। यार पहिरियों चवां जेको चए थो घर में माण्हू बेज़ार थो थी वञे, या त सच थो ॻाल्हाई सफ़ा। गर्मीअ जा सुकून जीअं थक लही था वञनि, सॼा परिंदनि खे ॾिसूं था त। अच्छा, हे घणे में अथव जोड़ी? सर ये 6,000 रुपये जोड़ी वरती है। 6,000 जी जोड़ी? जी सर। अब बोल भला हे गर्मी में सस्ता थियनि महांगा थियनि? बस सर गर्मी धाणा कढी छॾिया आहिनि, पर हे बर्ड्स जेके हाणे हिननि जी सीज़न आहे बचनि जी, अच्छा हाणे इहे महांगा थींदा। किथां आया हो तव्हां? असां सर आया आहियूं वो सचल गोड खां। अब बोल माना गुलिस्तान जो और सचल गोट है ना? सर बिल्कुलु बिल्कुलु। हाँ यार हिते असांजा दोस्त रहंदा आहिनि, एक्टर आहिनि असलम भुट्टे वारा। ये भुट्टो रहंदो आहे न, असलम भुट्टो है न? अली गुल मला अलीगुल मला सभई दोस्त हिते रहंदा आहिनि। सब भाई दोस्त हिते रहंदा आहिनि। बड़ी महिरबानी भाउ तव्हांजी, थैंक यू। दोस्तों पहाड़ी जेके चवंदा आहिनि टाकरू तोता, ये एक कितने का है? 16,000। 16,000 का एक। दोस्तो हीअ ॾिसो, वरी हिननि तोतनि खे खाराइण जे लाइ छा छा पियो आहे। हे ॾिसो लूणु, हे आहे छा, हिन खां पुछूं था। पाण परेशान थी विया आहिनि मूंखे ॾिसी त कैमरा थो हलाए, अलाए असांखे पकड़ाईंदो। परेशान लॻा पिया नमरा। यूट्यूब के लिए। ये इसका नाम क्या है? समंदर की क्या बोलते हैं? समंदर का झाग। ये भी तोते खाते हैं? ये तोते खाते हैं? हे झिरकियूं मूंखे पाकिस्तानी थियूं लॻनि। वधीक मूंखे इन्हनि जे बारे में ॼाण न आहे। जंहिं दोस्त खे ख़बर हुजे त कमेंट करे ॿुधाइजो त ॿाहिरि जो आहिनि या पाकिस्तानी आहिनि। बहरहाल हिते माण्हू इन्हनि खे सही पैसनि में विकिणनि था।
ये दोस्त यूट्यूबर अची विया आहिनि, हिननि जो पंहिंजो चैनल आहे। हे साम्हूं ॾिसो था, वॾे तयारी सां ईंदा आहिनि भाऊ वारा। अकील भाई, मैंने आपको 2-3 मरतबा देखा है, हर जगह पे आप पहुंच जाते हो। अदील सॉरी, ये परिंदो। अच्छा, मैंने आपका यूट्यूब का चैनल भी देखा है, जिसमें आपने लिखा है कि कराची में गर्मी हो गई है, एक मैंने वीडियो देखी थी और परिंदे सस्ते हो गए। ये वीडियो आपकी थी। आपके चैनल का नाम क्या है? पैराडाइज बर्ड्स इन्फॉर्मेशन। अच्छा, हमेशा आप दूसरों की रिकॉर्डिंग करते हैं, आज हम आपकी रिकॉर्डिंग कर रहे हैं। नहीं, सब हमारी करते हैं, घर आके भी करते हैं, है ना? ये वाहिद हम यूट्यूबर हैं जिसकी सबसे ज्यादा यूट्यूबरों ने वीडियो बनाई है। हाँ, मीटअप होना चाहिए। किसी के यूट्यूब पे लोग नहीं जाते, लेकिन मेरा वाहिद प्लेटफॉर्म ऐसा है कि हर कोई यूज कर लेता है उसको आसानी से। यार, ये अगर आपका लोगो में दिखा लूँ कोई मसला नहीं होता। दोस्तों, ये क्या नाम है? PBI ऑफिशियल दोस्तों। ये सिर्फ़ परिंदनि जानवरनि जा हिननि जी वीडियोस ठाहींदो आहे। मां पाण हिन जो फैन आहियां, हिन जो मां चैनल ॾिठो आहे, ॾाढो सुठो ॻाल्हाईंदो आहे। थैंक यू भाईजान, थैंक यू। हे ॾिसो दोस्तों, केतिरा यूट्यूबर थी विया आहिनि। हे ॾिसो, आपका सारा वसूल हो जाएगा। हर जगह यूट्यूबर नजर आ रहे हैं। इतवार बाजार लगी नहीं परिंदों की, हम खुद निकल आते हैं परिंदों की तरह। भैया, आपके चैनल का नाम क्या है, दिखा सकता हूँ? बर्ड लाइफ पाकिस्तान। आपके चैनल का नाम क्या है? MFK इन्फॉर्मेशन। MFG मोहम्मद फरहान। क्या बात है दोस्तों, ये ॾिसो। अच्छा, जॾहिं असां पखी वठूं था त उन्हनि जे खणी वञण जो बि बंदोबस्तु हिते मौजूदु आहे। मतिलबु हे बि वॾो कमु पियो हले हिते। ॾियारियूं जेके आहिनि इहे बि महांगियूं अथव, माना 200, 150, 250 रुपया, जंहिंमें तव्हां पखी विझी वरी घर खणी वञी सघो था। बहरहाल दोस्तों, इहो अथव लालू खेत 10 नंबर पाकिस्तानी वॾी मार्केट आहे। दोस्तों, वीडियो काफ़ी वॾी थी वई आहे, पर असां वटि तमामु घणी वीडियो आहे, छो त असां पूरो ॾींहुं रिकॉर्डिंग कई आहे। पाकिस्तान में जेके मुनफरिद पखी ॿाहिरां अचनि था, उहे सभु असां वटि हिन वीडियो में मौजूदु आहिनि। पर हिन वीडियो खे फ़िलहाल असां हिते एंड था कयूं। सुभाणे वारी वीडियो में इनशाला कंप्लीट असां तव्हांखे ॾेखारींदासीं, छो त हीअ वीडियो वॾी थी वई आहे। बहरहाल हिन वीडियो खे लाइक कजो, सब्सक्राइब कंदव त वरी नेक्स्ट वीडियो तव्हां ताईं पाण ई पहुची वेंदी। भाउ जे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, ठीकु आहे भाउ? जेकॾहिं ज़िंदगी रहे त इनशाला वरी नेक्स्ट वीडियो पाण गॾु हूंदासीं। तेसि ताईं कयूं था अल्लाह हाफ़िज़। दोस्तों, मिन सां असां खां नाराज़ आहे, छो त मां हिन खे पखियुनि जी बाज़ार न वठी हुयमि। सुभाणे हलंदी पक? ओके।